असांजे सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे लाज़मी हणंदा। ये नेक्स्ट वीडियो तव्हां जल्दी पुॼे। साईं मुंहिंजा हिकिड़ो बादशाह हो, बादशाह त पाण अलाह हुआ पर ही ज़माने जी टुकरी जो बादशाह हुजे, पंहिंजे मालात में ऊंधी मंझी कयूं वेठो हुजे, हुनखे पुट जी औलाद कोन हुजे, माण्हू पंहिंजा अज़ीज़ दोस्त जेका बि हुया हुन ते टोकूं कंदा हुआ। हे इन खां पंहिंजी हवेलीअ में अंदरि मालात में अंदरि वञी ऊंधी मंझी करे वेही रहियो। इन सोच में बसि घर वारे खे चई त मां अॼु खां वठी बादशाही कोन संभालंदुमि, माना माण्हू हीअं तमामु मूंखे टोके थो, सो पुट जी औलाद कोन्हे न धीउ जी औलाद आहे, माण्हू अलाए छा छा था ॻाल्हाइनि, इन करे मां निकिरंदुमि ई कोन। साईं कुदरत मुंहिंजे अलाह जे हिकु ॾियारे उतां बादशाह जे हवेलीअ जी आॾो फ़क़ीर टपियो अची सदा ऐं त हवेली आॾो त अलाह जे नाले ते ख़ैरु ॾियो, त ॾिठो त हिन फ़क़ीर त भणा बादशाह मंझी ऊंधी कयूं वेठो आहे पर परेशान आहे ॾाढो। सो वई बानी वञी हिनखे बादशाह खे ॻाल्हि कई त ॿाहिरि फ़क़ीर आयो आहे, चई फ़क़ीर खे भाउ जेको पैसा ॾियोसि, कुझु अनु वग़ैरह जेको कुझु अथव ॾियोसि। बादशाह वञे, बादशाह ॾे खणी आए हिकिड़ो थाल भरे अन जो, त बादशाह हिन खां न वरितो। चई बादशाह खां पुछा करे ॾे त बादशाह सां कहिड़ी मजबूरी आहे जो वेठो आहे, त मां पोइ वठंदुमि। हिन बानी वरी मोटी वई बादशाह खे चई त हीअं तो फ़क़ीर चवे, चई त अनु वापसि लाइ वरी पैसनि जो थाल भरे वञेसि, पर मां न ॿुधाईंदोमांसि कुझु बि, बसि ॾिएसि त पंहिंजे वरी ॿिए पासे वञे। इन करे वरी बानी वई, वरी पैसनि जो थाल भरियूं वई, वञी ॾिनई फ़क़ीर खे, फ़क़ीर ते बि न वरितो। चई त बादशाह खे चयो त बादशाह मूंसां मिले ॻाल्हि करे त छा मसइलो आहे। वरी हीअ बानी मोटी वई बादशाह खे चई नथो वठे, चई पैसनि जो नथो वठे त वञ सोन जो भरे ॾिएसि, थाल इहो साॻियो ई सोन जो भरे ॾिएसि, पर मुंहिंजो ॻाल्हि हाल वॾो आहे, हिन सां मां फ़क़ीर सां नथो ॻाल्हि करे सघां। वरी हीअ सोन जो भरे थाल साॻियो ई वई, वरी फ़क़ीर ॾे वई, फ़क़ीर खे चई त हीअ सोन जो थाल वठि। फ़क़ीर चयुसि न हीअ बि न वठंदुमि, मूंखे बादशाह खां पुछा करे त बादशाह सां मसइलो छा आहे मूंसां ॻाल्हि करे। बार बार बानी अचे पई वञे पई, वरी वापसि वई, वञी बादशाह खे ॻाल्हि कई त बादशाह सलामत सोन बि फ़क़ीर कोन वरितो, चए थो त मूंसां बादशाह ॻाल्हि करे त मसइलो छा आहे। हिन बादशाह सोचियो त भणा फ़क़ीर आहे, हुनजो मुंहिंजे में कहिड़ो कमु आहे, जा हुन सां मूंसां हिन टेंशन में हुनजो कहिड़ो फ़ाइदो थो पवे। हू जॾहिं हेॾी सोन जो थाल पैसनि जो थाल मोटाए ॾिनई त हाणे मिलणो पइजी वियो। बादशाह उथी वञी हिन सां फ़क़ीर सां मिलियो, फ़क़ीर पुछा कयो त ॾे हाल वाल, चए त मूंसां हीअ मसइलो आहे, मूंखे औलाद कोन्हे का, सो मूंखे औलाद खपे। फ़क़ीर चयो तूं त गुलेली आहे, चए हा मूं वटि गुलेली आहे। चए हीअ ॾिसई थो न इहो वणु बीठो आहे, कहिड़ो बि हुयो, लिम हुई टाली कुझु बि हुयो, चई त हिन में तूं गुलेलो हण, जेका पन छणिया सो उहे तुंहिंजे नसीब में आहिनि। बादशाह गुलेलो जो हयो त हिकु पन छणियो। फ़क़ीर चयो त हिकु तूं खा, हिकु पंहिंजी घरवारीअ खे खाराए, तोखे पुटु ॼमंदो। सही आहे। हिन बादशाह खे चयो त पुटु ॼमंदो त हे ॾाढो ख़ुशि थियो। हिनखे जेको दौलत ॾियणी हुई फ़क़ीर खे ॾिनई, फ़क़ीर बि इहा बादशाह जो टेंशन दूरि कयूं हलियो वियो। अधु हिन खाधो बादशाह, अधु घरवारे खे ॾिनई, हिननि खे पुट जी औलाद ॼाई। पुट जी औलाद अहिड़ी सुहिणो हुजे, एॾो सुहिणो हुजे जो जंहिंजो हद ई न हुजे। सो बादशाह खे टिजु पियो हाणे पुटु दादलो ॿारु अकेलो त कंहिंजी दुनिया जी नज़र न लॻेसि। पोइ बादशाह हिकिड़ा 7 कमरा ठाराए छॾिया, छोकिरे खे उते हुन वाड़े वञे पियो, वञी बानी सानी जा माउ वञे पई उते बुबो ॾेई पचे, पर ॿाहिरि न पिया कढनि, दुनिया खां लिकाए रखियो। एॾो त हू सुहिणो हुयो। त हे त कुझु निंढो कुझु वॾो, हले हली जॾहिं वॾो थिए हुनजो नालो रखियईं मीरो। साईं छोकिरो हाणे निंढड़ो हुयो त ख़बर ई न कीअं थो पले पियो, जंहिं महिल वॾो थियो हिन ॾिठो त भणा कमरे में बंदि हुयो, हुनखे कहिड़ी ख़बर त दुनिया हीअं ई हूंदी। बानी अचे पई, हिनखे खाधो पीतो ॾयूं, हली पियो वञे, वरी अकेलो सॼी ॾींहुं सॼी राति उते हुजे, वरी अची वञे जेसिताईं जवान थिए। साईं हली हली ही सम्झ जेॾो थियो, पोइ हुतां को सोराख हुयो हुननि पेतनि मां, हिकु तड़के जो हुन वांगुरु तजिलो अची हिन जी आॾो किरे पियो। हे जो वॾो जवान थियो त हाणे हिन चयो त भला हिन तिड़के वाले छा आहे, कहिड़ो गुल आहे, हिनखे वठां मां। हुनखे हथु हणे त हुन वरी हथ जे मथां बीहे, वरी ॿियो हथु हणे त हुन हथो मथां मतिलबु त बीहे। हे हिन वठण जे चकर में हणी हणी पंहिंजा हथ ॻाढ़ा लाल करे छॾियईं।
बानी जो ॾिठो त बणा ही हिकिड़ो आहे तिरको ओलरो थो अचे, उन में मसालो लॻो पियो आहे। सो हिन हथ सफ़ा लाल करे छॾिया पंहिंजा, उन वठण जे चकर में वञी बादशाह खे हवाले कयईं त मीरे पंहिंजा हथ लाल करे छॾिया, सुॼाए छॾिया न। सो हिकु गुल रोशनी आहे, हाणे उहा रोशनी त हिनखे न वठी ॾींदी न। सो वञी पीउ सां हवाले कयईं त हाणे हली हली पीउ चयो त हाणे इहो गुरखो बि बंदि कराए छॾियो। हाणे त उहो गुरखो बंदि थी वियो, लोड़ो बि बंदि थी वियो। वरी ही बंदि रहियो कमरे में, वरी कुझु जवान थी हलियो सफ़ा, पर उन में एॾी कुदरत वारे ताक़त रखी जो हिकिड़े ॾींहुं जीअं बानी लाहे कमरा जे आख़िरी कमरे ते हिन खे मानी खणी आई त हिन मानी कोन खाधी, खणी कयईं उन कमरनि मां निकिरण जो चालू कयईं त हाणे ताक़त हिन जीअं कमरे खे हथु पियो हणे त उहो कमिरो तालाए टोड़ियूं पियो अचे, एतिरी हिनखे कुदरत वारे ताक़त ॾिनी हुई। हीउ ॿार जंहिंमहिल निकिरी आयो त ॾिठईं त बणा ही त वॾा गुलनि, हिते त वॾी रोशनी, तारा चंड ॾिठईं जंहिंमहिल त हिन जूं अखियूं खुली वियूं। बणा पीउ खे चयईं मूंसां कहिड़ी दुश्मनी हुई बणा, एतिरा ॾींहं तूं बंदि करे मूंखे फिटी कयो हो बणा, हेॾो तूं पाण गुलनि सां रांदियूं पिया था खेॾो, मूंखे तव्हां बंदि करे छॾियो। सो हाणे पीउ चयो त भाउ हाणे तोखे चयो थिए, हाणे असां डिॼूं पिया, नज़र न लॻे, चए भाउ नज़र हणे त अलाह वारो कंहिंखे बचाईंदो, उनखे नज़र छा कंदी। हिन बादशाह जो पुटु निकिरी आयो, सॼी दुनिया खे ख़बर पई हेॾो होॾो। बादशाह चयो बणा छोकिरो मुंहिंजो निकिरी आयो, हाणे हिनखे तालीम ॾियारियां। वियो वञी मदरसे कंहिं में छॾियईं वञी स्कूल में। सो हीउ तालीम वठणु वियो, पर हिनखे कुदरत वारे एॾी ताक़त ॾिनी जो पंहिंजो हिसाब ई न हुयो। जीअं ॿार खे मज़ाक़ ख़ातिर रुॻो हथु विझे पियो, उन ॿार जी बाहि निकिरी पई। सो हिनखे ॿार खेॾनि ई कोन पिया। सॼे बादशाह चयो जीअं ॿार खे हथु विझे उनजी बाहि कढियूं अचे या जंघ कढियूं अचे। रांदि खेॾंदीसि त रांदि में इहो कमु ॿार जो ख़राबु। पोइ साईं सॼी शहर जा माण्हू बादशाह जी बादशाह ॿार जेका बि हुया, सो हिकिड़े ॾींहुं बादशाह वञी त ॾिठईं त भला स्कूल में मुआरो छोकिरो ऐं मास्तर वेठो आहे। पुछिया कंहिं ॾे हाल भला भला कज़ियो थियो आहे, छा थियो आहे, भला मुआरो पुटु ऐं तव्हां वेठा ॿियो आम काॾियो ॿार। चए बादशाह सलाम, तुम्हारे पुट में कुदरती एॾी ताक़त आहे, जीअं ॿार सां रांदि थो करे, जीअं ॿार में हथु थो विझे उन ॿार जी बाहि कढियूं थो अचे या जंघ कढियूं थो अचे, जिते बि हथु पए थो बहरहाल। हिन बादशाह चयो त हाणे कंहिं मसइलो थिए, चईं त हाणे गॾु में ॿार कोन पढ़ी सघंदा, हले केतिरनि ॿारनि जूं जंघूं ॿाहूं कढी विधियूं अथई, हाणे शहर जा माण्हू डिॼनि था। बादशाह सोचियो त बणा हाणे मुंहिंजो अवाम ईअं चूत थी वेंदो, बहरहाल तालीम सवाइ बि कुझु न आहे। सो हिन कमिरो अलॻि करायो पंहिंजे पुट जो, हुननि जो अलॻि करायो, रांदि जो मसइलो अलॻि करायईं हिन। हाणे हिन सां रांदि केरु न पियो खेॾे, कमिरे में अलॻि पढ़े, ॿारनि सां उथे न वेहे, हीउ ॿार अलॻि घुमनि, हीउ परेशान हुजे। हिन चयो त ईअं न थींदो। वरी हलंदे हलंदे हे बि पंहिंजे घर जो मोटी आयो, हीउ पढ़ण ई कोन वियो, ज़रिए भॼी आयो। त मतिलबु केरु मूंसां खेॾे नथो, कहिड़ो कमु आहे पढ़ण जो। मीरो बि पंहिंजे घर मीरो मोटी आयो, जे बादशाही में रहणु लॻो। हिकिड़े ॾींहुं हाणे हिनजी बि आई हुजे, होॾो बादशाह खे त शादी थियल ॿिए मुल्क में, सो हुतो आई हुजे, पर उन सां पुटु मीरे जेतिरो हिकु जेतिरो हुजे हिन सां खेॾण लाइ। हिन ज़िद कयो त पुफीअ पंहिंजे खे चयईं त मूंखे ॾे त मां हिन सां रांदि खेॾां। त पुफे खे ॻाल्हि कई त भाई अहिड़ो मीरे में ताक़त आहे, हीअं ॿारनि जूं ॿाहूं थो कढी। त पुफीअ चयो त मां न ॾींदमि, हीअं थींदो, बाहि निकिरी वेंदी मुंहिंजे बचे जी। वरी मालिक पोइ हिते टोकूं कयूं त पंहिंजे पुट त वठी वई, पर पंहिंजे भाउ खां बाहि कढाए आई। सियाणे भाटीअ खां बाहि कढाए आई। सियाणे ई माण्हू खिलंदा मूं ते। हाणे हिन पुफीअ खे इलाज कया त पुफी पंहिंजो पुटु ॾे त मां रांदि खेॾंदो, मां कुझु बि न कंदोमांसि। सही रांदि खेॾण लाइ हिन इजाज़त ॾिनी, हिन को इलाज मिनथू करे वठी वियो। से हलंदे हलंदे हे रांदि पिया खेॾण, विच ते दीवार हुई, हिकिड़े हुन पासे ॾों हुयो, हिन पासे ॾों हीउ हुयो। सो हीउ मीरो ताक़त वारो हुन दीवार तां चढ़ी तकिड़ो होॾे थियो, ऐं हू वरी कुझु ॾुबरो हुयो, न पियो चढ़ी सघे। हिनखे बाहि में वठी थोरो शिकर ॾिनई त हुनजी बाहि सच में निकिरी पई। त रोअंदो रोअंदो अची पंहिंजी माउ ॾे आयो, त अचे मसइलो थी वियो मीरे लाइ। पर हाणे हेॾो मसइलो करे विधई छोकिरे मुंहिंजी बाहि कढी विधई, बसि पोइ पुफीअ जी ढुंढुकर शुरू थी वई। त इन करे मां मोकल ई न पई ॾियां, मीरे बाहि कढी विधी छोकिरे जी। हाणे साईं मीरे खे वरी पुफीअ कावड़ मां चए त मीरा तोखे मुंहुं ॾींदो त आदम ख़ान बादशाह ॾींदो, बाक़ी तो ॿियनि जे खां ॾाढो आहे, अलाह कंदो तूं उन जे हथनि जे आॾो ई झुकंदे, बाक़ी ॿियो को तोखे झुकाए न सघंदो। मीरे खे इहा ॻाल्हि जो कई त मीरे चयो आदम ख़ान वरी इहो कहिड़ो आहे। हिनखे मीरे खे शौक़ु थी पियो, हेॾो मूंखे पुफीअ तानो हयो आहे त आदम ख़ान मूंखे झुकाईंदो या उन सां मुंहिंजो मुक़ाबिलो थी सघे थो, त ॿियो को हिते आहे ई कोन। हिन सां इहा सोचे हीउ रवानो थी पियो। हाणे तानो लॻो आहे त मां कीअं वियां, जेको ताने सां न मो त तरार सां बि न मरंदो।
ही सही मीरो सफ़ा पको इरादो करे ऐं घरों निकिरी पियो त मां आदम खान सां ज़रूरु मिलंदुमि। हाणे ही सही हलंदो हलंदो रवानो वञे पियो आदम खान जे मिलण जे ख़ासि रवानो थी पियो सही पुछाईंदो भाउ आदम खान जी बादशाही किथे आहे। हलंदो हलंदो वञे पियो त ॾिठई त बणा हिकिड़ो फ़क़ीर उहो ई साॻियो जी हिनखे दुआ कई जंहिंजी दुआ सां ही ॼाओ हुयो। उहो फ़क़ीर हेठि झुंड कयूं वेठो आहे मतिलबु त निंड पियो आहे। निंड जो पियो आहे त वञी वियो मीरो वञी हिनखे ॾिठई त बणा निंड पियो आहे हिनखे उथारियईं त उथारे हिनखे हेॾो होॾो ज़ोर ॾिनई त हिनखे सम्झी वञे त 2-3 मिंटनि खां ज़ोर ॾिनई त हिनखे जाग थी पई। ॾिसी चई मीरा तूं अची आहीं छा? त मीरो वाइड़ो थी वियो बणा हिन खे कीअं ख़बर पई मुंहिंजे नाले जी, छो त हुनखे त कुदरती दाती जी वठी ॾिनो अलाह कोन त हुनखे ख़बर हुई सॼी। चईं त मां टलियो त मीरे खां सवाइ को मूंखे ज़ोर ॾेई उथारे नथो सघे, तूं ई आहे जीअं उथारियो मूंखे, न त मां 6 महीना मां निंड कंदो आहियां। मूंखे अॼु 3 महीना गुज़रिया न, बाक़ी 3 महीना हुई निंड त तूं उथारे में, छो त ॿियो कोई बि न उथारे सघे आहे मूंखे। हिन मीरे खे साईं सॼो हाल अहिवाल ॾिनो त हिन चयो त हाणे ॾे हल्का ॾे निकिरी पियो आहे। चईं त मां आदम खान जी बादशाही ॾींदुमि आदम खान सां मुक़ाबिलो करणु। चईं त हाणे आदम खान सां तूं कीअं मुक़ाबिलो कंदे? आदम खान त मशहूरु आहे हिन इलाइक़े हिन मुल्क जो, तूं हुन सां मुक़ाबिलो कीअं थो करणु वञे? तोखे बि कुदरत ताक़त त आहे, पर आदम खान ॾे तूं खामखा छो थो वञे वेर पाइणु? हिन चयो त मूंखे पुफीअ तानो हयो आहे सो मां ज़रूरु वेंदुमि। हिन खे वरी चईं त हाणे तूं वेंदे मुड़ंदे कोन हुएं, हीउ डंडो ॼाए थो लठ, हिन ते मथे चढ़ी जो हिन टप हणंदे त हीउ 2-3 कोह मंज़िल ते हलियो वेंदो, वञी हुते टप लहंदे तूं त हिन सां तुंहिंजी मंज़िल आसान थींदी तो तकिड़ो पुॼी बि वेंदे। हिन उन जो त डंडो खयों, खणी ईअं बुल हईं टप हईं त अॻिते हलंदो वञे पियो। त वरी आदम खान खे अॻे ई ख़बर पइजी वई त अहिड़ो पहलवान फलाणे बादशाहीअ में ॼाओ आहे जो कंहिं ॿार खे या कंहिंसां बि हथ थो विझे त उनजी निकिरी थी पई। अहिड़ो पहलवान आहे, इन खे ख़बर ज़रूरु मुंहिंजी पवंदी, इहो मुंहिंजे मुक़ाबले लाइ ईंदो। आदम खान खे बि ख़बर पइजी वई हिन अॻे ई 7 पहलवान पंहिंजा पीआरे छॾिया त अगरि हिननि सां मुक़ाबिलो करे मूं ताणी न पुॼे इहे दग में पूरो करे छॾींदो, जीअं मुंहिंजो नालो जीअं आहे क़ाइमु रहे, जीअं न त मुंहिंजी हैसियत किराए छॾींदो इहो जे ईंदो त। हिनखे कीअं हवालु ॾेई छॾियो अॻे ई। हिन 7 पहलवान हिन बीहारे छॾिया हुजनि उन ते चकॾा इंतज़ार में त उतां खां मुंहिंजी ते वेठा हुजो त जीअं मीरो अचे त तव्हां उनखे मारियो अगल। हाणे त मीरो हलंदे हलंदे टप ॾिना, कंहिंखां पुछा कंहिं आदम खान जी बादशाही किरिया चई वो इहो मुल्क ॾिसंदो इहो आदम खान जी बादशाही अथई, या जेके उतरे पासे इहो आदम खान उतां करे तूं हलियो वञु। हाणे मीरे खे दग लभी वियो, पुॼी बि वियो, हलंदे हलंदे आयो सिधो सौ ॾिठईं त बणा उतां करे 7 पहलवान मुड़ुस वेठा, हुन जो नशे जे हिसाब सां नशो जाम हुयो, सो हे हुको पिया शिकनि। सियाणे हुको पिया शिकनि, हिन सलाम अची वरायो न, हुन सलाम न वरायो, चई सलाम पंहिंजो पाण वटि रख। हिनखे इहा वणंदी ॾिनी, हे वरी वेही रहियो वञी, हिन को न पाणी पुछा की न कुझु बि न। हिन चयो न भला इहो हुको थोरो और ते कयो त भला मां बि हिकिड़ो सूटो हणां। हिनखे हिननि ॾिनो सूटो हिकिड़ो हुयनि त हिन जो सूटो सोचो मतिलबु त हिकु फूक में हलियो वियो, जेको हिन तमामु कुझु वग़ैरह पियलो सामान हिन हिकिड़ी चूस में हलियो वियो। हे पीअंदो त कोन हो, पर हिनखे कहिड़ी ख़बर, हिनखे त ताक़त आहे, हिन चूस हिक में हिन दिमाग़ में। हिन चयो त भला हे मटिजी वियसि कावड़ में। जेका 7 ॼणा हुया त हिनखे शुरू थी विया कुटण। हिनखे मतिलबु सूटे हणण सां हिनखे नशो चढ़ी वियो, जेको सामान हुयो सभु धक में हली वियो त हिनखे नशो चढ़ी वियो। हिन पंहिंजे मुद्दा ते कुटियो हिनखे ॾाढो, पर हुनखे नशो बि हुयो, पर हुनखे को धको असर ई न पियो करे। हुनखे ताक़त हो पिया चवनि ज़ोर तो ॾिनल आहे मूंखे। जंहिं महिल थोरो नशो टुटो त ख़बर पई हिनखे वाक़ई हाणे त हे त कुटंदा सच में मूंखे। पोइ हिनखे कावड़ अची वई त उते हिकिड़ो वणु बीठो, अलाए कहिड़ो बड़ हुयो, टाली या लिम हुई, वञी मीरे वञी उन में हथ विझी पटे ठका ठका कढाए सभिनी खे सथा करे उन्हनि जे मथां वेही रहियो। पोइ हुनजी आदम खान जी ज़ाल जी आदत हुई त उहा दूरबीनीअ ते पंहिंजे मुल्क जो दीदार कंदी हुई। सो हिन दूरबीनी फेराईंदे फेराईंदे पंहिंजी उतां करे त फेराईं त ॾिठईं त बणा 7 पहलवाननि खे हमराह हेठों कयूं, पाण मथां वेठो आहे। आदम खान खे सॾु कयईं त बणा अॼु को शख़्स आयो आहे तुंहिंजे मुक़ाबले खां ॿीणो, जो तव्हां 7 पहलवाननि खे सथा कयूं उन्हनि जे मथां वेठो आहे चढ़ियो। हिन चयो आदम खान ईअं कीअं हूंदो,
हिन जे कावड़ में निकिरियो जेको हाणे हेतिरा मुंहिंजे पहलवान खे उॾायो आहे ज़रूरु को पुॼी वियो न को जवान वरी हिन रेवालो बि खयों आहे तलवार बि खणी हीउ रवानो थी पियो हिन ॾे। हाणे हीअ साईं हुननि जे मथां वेठो आहे हीअ बि रेवालो खणी हलंदो हलंदो हिन खे अची वेझो पुॻो हिनखे चई त हाले हवाले थिया न आदम खान खे ख़बर आई त को हे मीरो आहे या मीरे खे बि ख़बर न हुई त को हे आदम खान आहे। हलंदे हलंदे वरी हिन जी पुछा कयो त भाऊ हाणे त छॾे न भला हाणे हुननि में रायो छा अथई मथां चढ़ी वञ लहे त भला हाणे वीचारा हाणे कुझु साथ खणनि न भला सफ़ा ख़तमु करण जो इरादो अथई आहे। चई यार हिन आदम खान जा जेका ही शाड़का आहिनि इहे कंहिं कम जा न आहिनि इन्हनि खे का तमीज़ ई न आहे त महिमान नवाज़ी छा थींदी आहे ऐं सलाम जो जवाबु छा थींदो आहे। हिननि मूंसां वरी घणो रुख कयो इन करे हिननि खे मां इहो थोरो पटे हिननि खे पूरो करे हिननि जे मथां वेठो आहियां पर हिननि खे को अकुल ई न सेखारियो आहे। हिन आदम खान हे लही आदम खान चवणु चाहियो हो थिया सेकी बेकी हीअं मथे लटा पे छंडियनि पे हिननि खे ॾाढी थुक लंद कई तव्हां हलो भले रवाना थियो तव्हां मुंहिंजे कंहिं कम जा ई न आहियो। हाणे न मीरो पियो सुञाणे त आदम खान बि सुञाणे कोई हीउ मीरो आहे हिन को चईं त भला ॾे हाल हले एॾी ताक़त अथई चईं त बसि कावड़ में इहो कमु थियो आहे हिनखे न पियो बासे हिन जी दोस्ती थी वई। हिन चयो भाउ हाणे आयो आहे मुंहिंजे घर तूं त हल भला हाणे लंगर पाणी कयूं चांहि पाणी कुझु वग़ैरह पियारियईं। हिन चयो त यार तकलीफ़ में आयो आहियां वाक़ई बि सो बुख त लॻी आहे हाणे उतां त तुंहिंजी आहे हिन जी मीरे जी हुनजी आहे हिनखे आदम खान न पुछा न पियो करे हाली हे चवनि पिया त हाली हाल वल पौधा थियो त हे कंहिंजे करे आयो आहे केरु आहे। हिन बि चयो त भला हाली लंगर बंगर खारायांसि जेकी घर वारी हिन जी ॾिठो आदम खान जी त हीउ अचे थो पियो शख़्स हेतिरो पहलवान हिनखे ख़बर अॻे ई पई त इहो इनखे ज़रूरु हिते वठी ईंदो। हिननि लाइ पंहिंजे हिसाब सां ताम तयारु कराए रखाए छॾियो पंहिंजे महिलात में हीअ जो आया हलंदे सो हिनखे साईं हुनखे अॻे ई ख़बर पइजी वई त हुनखे हिन चयो त मीरो अचे त तव्हां उनखे लाइ मां तव्हांखे बीहारियो तव्हां उनखे न कुझु बि न कयो त आदम खान खे ख़बर पइजी वई त मीरो हीअ आहे। हिन चयो हाणे हीअ त मूंखां ॾाढो आहे सो हीअ मूंखे मारणु कोन ॾींदो हाणे हे अॻु में थिए पोयों मां वञांसि त माना हिन ते वार कयां त खेराए विझां न त हीअ त हथनि में त घणो थी वेंदो। हिन अॻु में थियो हिन चयो त भाउ महिमान मां असां अॻु में कंदा असांजो रवाज़ु आहे सो तूं अॻु में थी वियो चए भाउ असांजो रवाज़ु आहे त महिमान नवाज़ न पर मालिक अॻु में थींदो आहे त पोयों असां ईंदा आहियूं त हे हिन ज़िद में हुजां त हिन चयो त हाणे तूं अॻु में थी बसि हाणे मां पोयों आहियां मालिक आहियां तूं हलंदो हल। साईं हिन मीरे ज़िद कोन कयो हुन आदम खान जे चवण ते अॻु में थियो आदम खान बि हलंदो हलंदो वञे पियो सोचे में वर में भत विधे वाले में त हणांसि चई ॾिसी न वञे वरी सोच में हुजे हलंदे हलंदे घर जे वेझो आया चई त हाणे बसि घर जे वेझो आयो आहियां रेवालो कढी अञा सिधो ई न कीअं त हिन पोइ लोणो हुयो त हिनजी अखि पइजी वई उन महिल ई हथु पइजी वियो रेवाले ते चई त मां सोचियो त हितां वारा आदम खान जो छाकाणि त पहलवान आहे वॾो सो चोरी वार करण जो कॾहिं वॾी हुनर तो सिखियो आहे त हिन हेठि कमु कयो हाणे हेॾो सारो ॾिसी वियो हाणे हेॾो सारो कमु हाणे बचकींदो मूंखे न चई त मूंखां ग़लती थी वई सो मूंखे रंडाए पियो मां खयूं पियो तूं घणा न हा हिन घणा इलाज मिलंदा त कयो पर हे सम्झी वियुसि चई तूं मूंखे ज़रूरु माणे सोचीं पियो साईं हाणे हिन ॻाल्हि खे फिटी करे चई त हल घर ॾे बसि ग़लती आहे मुंहिंजी चई हाणे असां मां सम्झो न हो त को तूं चोरी वार बि सिखियो आहे तूं पहलवान आहे त पहलवानी ॾेखार किथे मुक़ाबिलो रख तूं मारे में त तूं जवान आहे जे मां मारे में त मां जवान आहियां बाक़ी इहा चोरी वारो कमु असांखां न पुॼंदो। हे साईं हलिया वञे हुते खाधे ते पुॻा जंहिंमहिल त उन महिल हिनखे आदम खान खे खुखी त माना मुआरी माई हिन ते मस्तु थी पई त मुआरी माई त कोज़े में करे वई वञे सो हिन मुआरी माई चयो त तोसां टकरीअ वारो अची वियो आहे हिन घुरियोसि मानी हले छा पियो घुरियसि त हिनखे चई दादा ही शइ तुंहिंजे लाइ तयारु कई आहे त अधो ॻोठी त हुन बि ॾिसी मुंहुं ॾे हुन ॾे चई त हाणे हिन मूंखे भेण ॻोठियो आहे बूथ किनो न कर मुंहिंजी बि कीअं क़यामत ताणी भेण आहे मां भाउ आयांसि त हिन चयोसि त हिनखे साह पे टाइम पइजी वियो घणा बची विया रन त हिन हली वेंदी आहे हेॾो पहलवान आहे ख़बर बि पियसि सो हिननि मानी ॿई खान में पाण में खाधी सॼो हाल हवाली पोइ थिया चए आदम खान तूं आहे चई मीरो तूं आहे चई हा हाणे त हे भेण भाउ हुनखे त अॻे ई ख़बर पइजी वई रन खे त मीरो आयो आहे ॿियो को पहलवान ई कोन्हे हिते
सही हाणे ही हिननि पाण में टकरो कोन कयो हिननि चयो बसि तूं मूंखे ॾाढो आहे मीरे हथ मथे कया मीरे न पर आदम खान हथ मथे कया मीरे खे चई तूं ॾाढो आहे हाणे आदम खान खे बि कीअं कोन ॾिठो हो त मीरे खे बि कीअं कोन ॾिठो हो जिथे बि पहलवानी थींदी हुई त मीरे खे लाहींदो हुयो पंहिंजे मुक़ाबले में आदम खान त कंहिंखे सुञाणे न पियो त नालो आदम खान जो हले पियो विड़े मीरो पियो इहे पाण में हिननि जो जोड़ पको थी वियो इन मुल्क जे हे सफ़ा मथां मथां पिया हलनि मुक़ाबला अॻे थींदा हुया सो हिकु ॼाणे मीरे चयो त हाणे आदम खान खे चयईं त मां वञा मूंखे पंहिंजो ॻोठु छॾ सो हाणे कीअं मसइलो थिए पर हिन न छॾियुसि ही मोटी आया हिकु राति मीरे ख़्वाबु ॾिठो का औरत जे हिसाब सां त हिन पास खटूं खटुनि में गॾियल आहियूं त हिन जो हथ जो वधायो त उन खट ते हथ जो लॻो त खट जी बाहीं भॼी पई हिन मीरे खे जाग थी वई पण हल भेण जी उहा खट जे हिते सुतल हुई उहा उनजी खट भॼी पई त चई हे त मुंहिंजी शक कईंदा हले छा इल्ज़ाम हणनि कीअं मसइलो थिए हे इन महिल तकड़ में ही वञी कीअं मवालनि सां वञी इहो सूर पलण लाइ वञी सुम्ही वेही रहियो हुते हिनखे ख़बर पई पर हाणे मीरे खे मतिलबु आदम खान खे ख़बर पई त भला खट भॼी त पई पर हाणे ही काॾे वियो हली 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 हिनखे 3 ॾींहं गुज़रिया हे मवालनि सां उते सूटे में लॻो पियो वञे हे उन मवाल नाले मेखाने सां गुज़रियो त हिते त बसि 7 मवाली रहंदा न 8 मवाली काॾो आयो हे वियो त ॾिठईं त भणाए मुआरो दोस्त मीरे खे चई हे तूं छा कयो यार चई त भेण जी खट भॼी पई मां अॼु महिल हे छा सोचे इन करे हिते मां वरी पंहिंजो दर्द इहो ॾुख मूंखे थियो ॾाढो सो हिन करे मवालनि सां हिके ॿिए ते बीठो आहियां हिन जो को मसइलो ई न आहे भेण बि चए तोसां मां नाराज़गी तूं जॾहिं भाउ भेण आहियूं त पोइ छो ईअं थींदो हे से वरी वापसि हलिया आया पर इहा हिनखे दिलि में ॻाल्हि बि खाए पई ऐं ॿियो त हिनखे ख़्वाबु इहो साॻियो वार वार हर अची पियोसि हे हिकु ॾींहं सां हवालु करे चई त हीअं मसइलो आहे मूंसां सो हदीअ जी खट बि भॼी थी पई मां हुनजे हथ डेगारियां थो ख़्वाब में जी औरत सो हदीअ जी खट ताणी हथु पुॼी थो वञे खट इन करे भॼी पई सो हाणे मां इन रन जी जांचा में निकिरंदुमि हिन चयो सही आहे तुंहिंजी मर्ज़ी ही रवानो थियो त हू अञा घर पुॻो त अकेलो त हुनजी घरवारी ॾिठो त भणा मीरो कोन्हे को रुॻो आदम खान थो अचे पियो आदम खान पुछा की मीरे जो मीरो काॾे चई मीरो त वापसि ॻोठी वियो हलियो चई मीरे खे वापसि हेॾे वठी अचु मीरो तूं छॾींदे तूं अकेलो थी पवंदे तोखां सवा तूं मारिजी वेंदे हेॾी पहलवानी हेॾो मुल्क में हले थो पियो मीरो ताक़त वारो आहे मां चयो ॿ ॼणा थींदा इन करे मां हुनखे भाउ ॻोठियो न त मां हुनखे भाउ न ॻोठियां पर तुंहिंजे इन इज़त जे करे मां हुनखे भाउ ॻोठियो सो हाणे ही शहर में अञा हुयो त हीउ बि डुकी अचे आदम खान पुॻुसि चए त भेण सां मिले ई न तूं हूअ तोखे सॼे ॻोल्हे पियो वेठी पुछा की मूंखां सो हुन सां मिलियो पोइ वञिजांइ पोइ अची हाल अहिवाल भेण सां बि सॼो की न हीअं मसइलो हीअं आहे सो मां काॾे बि न वेंदुमि ईंदुमि मोटी हिते ई पर मूंसां हीउ मसइलो आहे त मां इन खे ॾिसी था अचां न शइ किथे आहे कीअं आहे कहिड़े मुल्क में हिनखे हार पार ॾिनई त पोइ हिन वरी पुछा करे 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 वञी उहो हिनखे इजाज़त मिली त उहो साॻी लठ कुराड़े आयो त हितां टपा पियो वञे त ज़रूरु 150 कोह ते वञी लहे पियो हलंदे हलंदे वञी उन मुल्क ते पुॻो जंहिं मुल्क ते उहा हुई उन हिनखे महीनो खनि थी वियो जाचा जुच में हाणे मीरे खे इश्क हुयो जेको राति ॾींहुं निंड न पई अचेसि उन मुल्क में पुॻो अचे हिकु कुराड़ी जो घर वञे उते रही अचे उते रहियो त हाणे कुराड़ी उते चयो त हा ईंदा आहिनि मूं वटि दादला माण्हू जेका भड़वा हूंदा आहिनि पंहिंजे घर खां तड़ियल उहे अची रहंदा आहिनि कुराड़ी हिन सां ॻाल्हायो तव्हांजा वॾा आहियो मूं वटि रही आहे हिनखे चयईं बसि मीरे कावड़ त ॾाढी आई पर हाणे उहो इश्क में पूरो हुयो हिनखे ख़बर पई त हिन हवेलीअ में आहे उहा शहज़ादी सो 2-3 मिंट रही कुराड़ीअ खे चयईं त हाणे हीअ 2 रुपया वठि सामान वठी आहे शहर मां तूं बि खाओ त मां बि खावां हिनखे कुराड़ीअ खे 5 रुपया ॾिना हेॾो होॾो त वञी हिनखे चयो त फलाणे बादशाह में शहज़ादी आहे हीअ 5 रुपया वठि तूं वञ इन सां मिल त तुंहिंजे ख़्वाबनि जो शहज़ादो मूं वटि पुॼी वियो आहे हीअ सी हलंदे हलंदे वञे पियो उते उन चौकीदार हुया हिन कुराड़ी खे झले बीह रहिया कुराड़ी खे 2-3 मिंट ज़ोर रखियो त मां शहज़ादी त मिलण आई आहियां शहज़ादी ॾिठो हले केरु आहे परदेसी हले कीअं मूंसां मिलण आई आहे सो हीअ हिनखे चौकीदारनि खे चयो छॾियो त इहा मुंहिंजी पंहिंजी आहे इहो अंदरि जो आहे त हिनखे चयां अमा तूं ख़ुशि आहीं कीअं तुंहिंजी शादी थी थिए तूं ख़ुशि आहीं हिन शादीअ में हिनखे कन में वञी चयईं त तुंहिंजे ख़्वाबनि जो शहज़ादो आयो अथई हिन चयो त मुंहिंजे ख़्वाबनि जो शहज़ादो आयो आहे चयईं हा त इनखे
हुनजे शहज़ादे खे चयो त आदम ख़ान जो घोड़ो ऐं आदम ख़ान जो रेवालो इहो खणी ईंदो त मां हिन जी आहियां, न त मां शादी थियण वारी आहे, बाक़ी हिन में शादीअ मुंहिंजी 8 ॾींहं थिया आहिनि, इन विच में मूंखे खणी वियो त हिन जो आहियां, हिन जी आहियां, न त मुंहिंजी शादी थिए थी पई। हिन कुरड़ी वञी न्यापो ॾिनो त हिन जी चवे त आदम ख़ान जो रेवालो ऐं आदम ख़ान जो घोड़ो काहे अची मूंखे वठण ईंदो त मां हिन जी आहियां, न त मुंहिंजे 8 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजी शादी थियण वारी आहे। बारात मौत पुॼी वई आहे, उहे 8 ॾींहं बादशाह हुनखे खाराईंदो, पोइ 8 ॾींहं शादी कराए रवानो कंदो अथनि। हिनखे इहा यार खे ख़बर पई त चए इहो को मसइलो ई न आहे। हीअ वरी वापसि पोयां पेर कया, हिनखे जाचा में त महीनो थी वियो न, त बाक़ी हिन मोटण में त हाणे हिनखे देरि न थींदी। हिन सिधो कयो खणी हुनखे लठो ई हुतो टप ॾे हुतो टप ॾेई पहुचे त हाणे उते हुन आदम ख़ान ऐलान करे छॾियो, भाउ जेको बि आणींदो इहा ख़बर आहे त बहादुर मतिलबु त मीरो अचे थो पियो त मां हुनखे पंहिंजो घोड़ो चढ़ियारो ॾींदुमि। हाणे सभी जूं दीदूं मीरे जे इंतज़ार में हुजनि। आदम ख़ान जो ऐलान ॿुधी त हिन जी भेण जेकी हुई उनखे दूरबीनी हुई, हुन झोंप जो ॾिठो त अची लथो त हिन चयो त इहो मीरो अचे थो। हिनखे हिकिड़ो ॾींहुं सॼो पंध में ॾेढ ॿियो अधु ॾींहं ते हे अची उते पुॻो। हाणे हिन बादशाह जो ऐलान थियल हुयो त हुनखे भेण खे हिनखे घोड़ो ॾेई छॾी, ज़रल खे तोखे आयो। से आदम ख़ान वटि अची पुॻो मीरे अची हवाल सॼो कयुसि त हीअं महबूबा मुआरी जी शादी थी पई, सो तुंहिंजो रेवालो ऐं तुंहिंजो घोड़े जो आर्डर थियो आहे, सो इहो मूंखे ॾे त मां छा ॻोल्हियां त मां लियो पुॼां हुन महबूबे खणी अचां। हिन उहो ॾींहुं बि हिते गुज़ारियो। 3 ॾींहं वरी निकिरी पियो, उहो घोड़ो चई तुंहिंजी भेण जो आहे, बाक़ी तलवार रेवालो मुंहिंजो आहे। भेण बि चयो त भाउ मां घोड़ो प्यारो कंदुमि, घोड़ो भली काई वञे, पर आदम ख़ान चयो त मुंहिंजे घोड़े जी ख़बर अथई खाधो छा आहे? चई त न, चई त गाह जी जॻह ते लौंग खाईंदो आहे ऐं पाणी जी जॻह ते खीर पीअंदो आहे, इहा मुंहिंजे घोड़े जी खुराक अथई, कायूं वञे त इहा खुराक ॾियणी पवंदई। हिन चयो सही आहे। सही रवानो थी पियो। घोड़ो एतिरो स्पीड में तेज़ हो जो हू 1.5 ॾींहं जी जॻह ते पंधु हिनखे सम्झ में आयो त 1.5 ॾींहं कीअं आई, त 1.5 ॾींहं खां हीअ उहा बादशाही टपे ॿी बादशाही वटि वञी पुॻो एॾो तेज़ीअ में। पुछा कई त फलाणे बादशाह जी बादशाही किथे आहे? चई उहा त तूं पोइते छॾी आयो आहे, तूं हे अॻिते निकिरी आयो आहे। वरी हीअ वापसि पुॻो अची हुन साॻी कुराड़ीअ वटि मोटी, एॾो हुन घोड़े में तेज़ी ऐं ओतिरो मज़बूत हुयो। अची हुन महिल जीअं पुॻो तीअं घोड़ो ॿधी ऐं कुराड़ी खे 2 रुपया ॾिने त वारो कर वञ लौंग वठी आ ऐं 20 किलो खनि खीर वठी आ। साईं देरी न यकदमि कुराड़ी वई, 5 रुपये जो खेल हुयो, लौंग बि आंदई, उहो खीर बि आंदई, घोड़े खे लौंग खाराई ऐं खीर पीआरियईंसि। वरी कुराड़ी खे न्यापो वञी ॾिनई त साॻियो ई चईंसि पुॼी वियो अथई, आदम ख़ान जो घोड़ो ऐं रेवालो काहे खणी। साईं हल पुॻी वञी उते वञी न्यापो ॾिनई त शहज़ादो तुंहिंजे ख़्वाबनि जो पुॼी वियो, आदम ख़ान जो घोड़ो काहे ऐं छा ॻोल्हियांसि। चईं पुछा की हिन शहज़ादीअ त भला ॾे हवाल घोड़ो छा थो खाए ऐं छा थो पीए? शहज़ादीअ पुछा कयो। चईं त इहा गाह जी जॻह ते लौंग थो खाए ऐं पाणीअ जी जॻह ते खीर थो पीए, हिन जो इहो घोड़ो आहे। पर हिनखे लॻो शहज़ादीअ खे, हिन चयो त फलाणे बाग़ जे हेठां अची बीहे राति त मां हिते ईंदीमांसि। त हिनखे न्यापो मिलियो, हिन देरी न कई, उहो घोड़ो तयारु करे वञी उन बाग़ में वञी बीठो। सूफ़नि जो या नारगनि जो बाग़ हुयो, त उते वञी वेठो त इहा जंहिं महिल बि आई, छा राति जो टाइम हुजे, हीअं वेठे वेठे हिनखे निंड हणी वई। हिन करे 11 या 12 1 2 बजे हिनखे जेको टाइम मिलियो हीअ आई, ॾिठे त बणा घोड़ो ॿधो पियो आहे, यार त सुतो पियो आहे, निंड पियो आहे। हिन वरी उतां 2 सूफ़ पटियूं हिन जे गीसे में विधियूं, वरी हीअ वापसि हली वई पंहिंजे महलत में। सी हाणे हीअ सुतो पियो आहे, हिनखे थी सुबुह ॾिठे जाग थिए त बणा अॼु राति बि न आई। वरी हीअ घोड़ो वञी साॻ कुराड़ीअ वटि वञी ॿधो, कुराड़ी खे चई अॼु राति बि न आई, सो वाह करे आई मूंसां, सो आजाम ते पुॻी न। हीअ वरी कुराड़ी खे न मोकिलियो त ॾे हाल वाल वञी वठी अचे त छाजे करे न आई। हीअ कुराड़ी जो वई वञी चई त भला राति हुन दोखो की छो न आई? चई चवें त यार अॻे त गीसा संभाले, गीसा त गीसनि में छा आहे? हीअ कुराड़ी मोटी आई, चई त उहा आई हुई,
पर तू पाण गीसा संभाल वाला गीसन में ॾिठई बणाए नार सूफ़नि पर कचा त हुनजो हिकु हुनखे चयो त तूं अञा कचो आहे नंढो आहे मतिलबु तो में उहा मुहबत करण जी सघन आहे। हिनखे वरी राति जो साॻियो ई प्रोग्राम मिलियो त अॼु राति बि अचे। वरी हीउ वञी उते घोड़ो झले बीठो वरी साॻियो ई यार टेक ॾेई वेठो हिनखे निंड वठी वई। वरी हूअ आई वरी हिकु लीमो विधियूं हली वियसि ॿुधाई लीमो हिनखे विधियूं हली वई। वरी हे आयो वरी सुबुह ॾिठईं अॼु बि न आयो। वरी वञी कुराड़ी खे मोकिलियईं त वरी कुराड़ीअ साॻियो हुनखे गीसा थपोले त वरी हीअ वञे पई कुराड़ी त जीअं 30 रोज़ ॾिसी त हुनखे शक थियो छाजे करे चई चईं त इहो कुराड़ी खे मतिलबु हुनखे महिलात जे हेठो उछलियो घर में त हुन कुराड़ी खे अजाम ॾिनी त महिलात जे हेठो अचे हाणे यार खे साईं वरी न्यापो कुराड़ी ॾिनो त बणा वरी गीसो थपोले त वाक़ई लीमो पियो आहे हाणे वरी यार इहे त अचे थी पर यार साईं मूंखे निंड हणी वई। वरी अॼु राति वरी साॻी वरी 3 राति साईं आख़िरी राति हुजे हुनजी शादीअ जी बि ऐं आख़िरी राति हिन महबूब जी बि हुजे। हिन यार वरी महिलात जे हेठो वञी घोड़ो झलियो हलंदे हलंदे हिनखे वरी निंड हणी वई। साईं हिन शहज़ादीअ खे टाइम कोन मिलियो सो शहज़ादीअ खे हाणे देरि थी वई असुर ते बांगूं अचण जो टाइम थियो। हिनखे टाइम त मिलियो पर हिन जो हाणे खणी त मूंखे कोन सघंदो पर त बि यार ॾे वञा थी मतां हिनमहिल जाॻंदो हुजे। ॾिठईं त बणा वरी यार सुतो पियो आहे। हीअ घोड़े जे वेझो थी मोटी त घोड़े फुरड़ा खणी जंग हेठि करे मथे कई हिन यार खे जाॻ थी पई। हकल कयईंसि त न वञ त तूं मुंहिंजी आहियां मां तुंहिंजो आहियां। हिन चयो त आख़िरी मुलाक़ात आहे थी सघे मां तोखे खणी सघां अलाए न खणी सघां पर आख़िरी दीदार तुंहिंजो कयां न। तूं त मूंखे ॾिसी वई पर मां त अॼु ताईं तोखे रूबरो त कोन ॾिठो आहे न। हे मोटी वापसि आई हिन बिस्मिल्लाह करे हिन घोड़े ते चढ़ी ऐं हिनखे बाह में हथु विझी ॾाढो कयूं खईं पोइ हिन जो हिनमहिल ॾींहुं थी वियो आहे हिनमहिल किथे तूं खणी सघंदे चईं त मां खणा तोखे ॾाढो किथे थो तोखे सरियाम थो खणा न मां साईं सरियाम खणी रवानो थियो। साईं हिन ॻाल्हि खे पूरो था कयूं हिते ॻाल्हि वॾी आहे वक़्तु का नेक्स्ट वीडियो तव्हां इंतज़ारु कजो असांजो त सुभाणे हिन टाइम ताणी पुॼी वेंदो। सब्सक्राइब कजो लाज़मी ॻाल्हि ॿुधी।